अस्सलामुअलैकुम दोस्तों, आहियां महबूब उमर जो ऐं अॼु तव्हांखे हिन वीडियो में इंतिहाई ज़रूरी अपडेट ॾियण वारो आहियां। काफ़ी सारा दोस्त परेशान आहिनि, सभिनी जो व्हाट्सअप कोन पियो हले, छो व्हाट्सअप बंदि थी वियो आहे। इन वीडियो खे पूरो ॾिसो। असल में मसइलो छा आहे त व्हाट्सअप सर्वर डाउन थियण सबबु पूरी दुनिया में व्हाट्सअप सर्विस डाउन आहे, जंहिंजे करे तव्हां व्हाट्सअप ते केतिरी बि कोशिशि कयो, तव्हांजो मैसेज कॉल कुझु बि कोन थो हले। एतिरे ताईं जो स्टेटस वग़ैरह जा जेके वीडियोज़ आहिनि उहे बि डाउनलोड कोन पिया थियनि। उनजो कारण फ़क़ति इहो आहे त व्हाट्सअप जो जेको सर्वर आहे उहो डाउन आहे, घणी देरि में बहाल थींदो कुझु चई नथो सघिजे। ऐं छो डाउन आहे उनजो रीज़न अञा ताईं ख़बर न पई आहे। जीअं ख़बर पई तव्हांखे ज़रूरु अपडेट कंदुसि, पर हीअ नंढड़ी वीडियो सिर्फ़ु उन्हनि दोस्तनि लाइ आहे जेके परेशान आहिनि व्हाट्सअप जे करे। सो तव्हां फ़िलहालु टेलीग्राम या सिग्नल जे थ्रू राब्तो करे सघो था पंहिंजे दोस्तनि सां। व्हाट्सअप जी सर्विस जीअं बहाल थींदी त तव्हां व्हाट्सअप खे इस्तेमालु कयो। सो ही हुई अॼु जी नंढड़ी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक एॾी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक करे छॾियो। ऐं हीअ वीडियो पंहिंजे दोस्तनि सां फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते शेयर करणु न विसारींदा। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ईंदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।